नाज़रीन, हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां टीह योम मादरे वतन जो जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि समेत समूरी सिंध मां हज़ारे कारकुननि शिरकत कई। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे संदनि ख़िदमतुनि ते मञता एवार्ड ॾिना विया। उन हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। STP सहबरा डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त साल 2020 सिंध लाइ ख़तरनाक साबित थियो। अॻु में बि बिटो निज़ाम आंदो वियो, हींअर बि उहे साज़िशूं पई थियनि। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वाला बर्दाश्त न कंदासीं। इमरान ख़ान तरक़ी जे नाले ते सिंध खे सिंध खां धार करण जी कोशिश करे रहियो आहे। हैदराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां 30 योम मादरे वतन मौक़े ते हटड़ी बाईपास ग्राउंड ते जलसो थियो। जलसे में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। STP सहबरा डॉक्टर कादिर मक्सी जलसे खे ख़िताब कंदे चयो त 80 जे ॾहाके खां नस्ल परस्ती जे बुनियाद ते सिंध खे टोड़ण जी साज़िश थींदी रही आहे। इमरान ख़ान जॾहिं त अपोज़िशन में हो त असांजो साथी हो, पर इक़्तिदार में अचण खां पोइ असां उन सां गॾु न आहियूं। डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वाला बर्दाश्त न कंदासीं। हिते धारनि खे आणे सिंधनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। असांखे इमरान भॼायो तहरीक खे तेज़ करणो पवंदो। STP सहबरा सैयद जलाल महमूद शाह जलसे खे ख़िताब कंदे चयो त जमहूरियत जे नाले ते सियासत थी रही आहे। कश्मीरियुनि खे सिंध बदिरां पंजाब आज़ाद कश्मीर ऐं इस्लामाबाद में तरसायो वञे। सजावल जी ज़मीन मक़ामी हारनि खे ॾिनी वञे। जलसे खे बलोच क़ौम परस्त अॻवान अब्दुल हई बलोच, हैदर शाहानी, डॉक्टर हमीद मेमण, यूसुफ लगारी ऐं ॿियनि अॻवाननि बि ख़िताब कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे योम मादरे वतन जलसे में मुख़्तलिफ़ शाबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि खे एवॉर्ड बि ॾिना विया। सिंध जे नाले वारे अदीब दानिश्वरी लेखक यूसुफ शाहीन खे लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। हर दौर में तरक्की पसंद पार्टी मादरे वतन की हिफाजत लाए पहले अवलीन मोर्चे ते रही आहे, मुकाबलो कयो आहे ऐं पंहिंजे मादरे वतन जी हिफाजत जे लाइ पंहिंजे गरम रत जो जेकॾहिं नज़रानो ॾियणो पियो आहे, ॾेई पंहिंजी धरती मां जी हिफाजत कई आहे। आज जो है पाकिस्तान खतरनाक तरीन हालात से गुजर रहा है। अवाम के अंदर बहुत बड़ी बेचैनी है, मायूसी है, भूख है, अफलास है। इसके बावजूद जो पाकिस्तान की कौमें हैं, पाकिस्तान को तख्लीक करने वाली जो कौमें हैं, उन कौमों के मादरे वतन पे अरबों खरबों डॉलर की मिल्कियत और वसाइल पैदा होते हैं। वसाइल हैं, लोग मेहनत करते हैं, उसके बावजूद भी हमारे बच्चे भूखे हैं। 2018 जी इलेक्शन की सॼी मुहिम खां वठी इमरान ख़ान जे हुकूमत अॼु ॾींहं ताईं असां कॾहिं बि इमरान ख़ान जे सिफ़ में, उन जे इताद में, उन जी दावत में असां कॾहिं शामिल न रहिया आहियूं। छो जो असांखे ख़बर आहे नतीजा अची वञनि पोइ त अंधे खे, काणे खे, चेरे खे ख़बर पइजी वेंदी आहे त मुल्क में छा पियो थिए। इमरान ख़ान पंहिंजे आमराना तरीक़े सां वरी रिवर्स गेयर हणी वरी मुल्क में हिकिड़ी सिविल आमरियत मड़ी छॾी आहे। आइन खे हू गार सम्झनि था। इन करे असां ते ऐं तव्हां ते फर्ज़ थिए थो त ही पाकिस्तान जे अंदरि हलंदड़ जमहूरी जदोजहद ऐं इमरान भगाओ जेका तहरीक हले पई, इन तहरीक में पंहिंजूं पूरियूं तवानायूं विझणियूं पवंदियूं। बाबा ये कहिड़ो इनकलाब आहे, इन क़िस्म जो कहिड़ो इनकलाब आहे। सरकारी इनकलाब ऐं हिन इनकलाब में फ़र्क़ु आहे। पाकिस्तान में ठहंदो छा सिंधियुनि, बलोचनि, पंजाबियुनि कहिड़ो विफ़ाक़ आहे। इहो विफ़ाक़
इहो तो ॾे बाबा इस्लामाबाद जो इनकलाब इस्लामाबाद जो वफ़ाक़ जेको सभिनी खे गॾु हलाईंदो वफ़ाक़ जे नाले ते वफ़ाक़ियत जो ख़ात्मो जीअं पाकिस्तान में कयो वियो आहे त वफ़ाक़ जे नाले में वफ़ाक़ जो ख़ात्मो कयो थो वञे। हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ठहियल आहे, पीडीएम ठहियल आहे। असां पीडीएम जी हमायत कंदा आहियूं। हक़ीक़ी जमहूरियत मज़लूम क़ौमुनि जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। हक़ीक़ी जमहूरियत मज़लूम तबक़ात जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। पर असांखे पंहिंजी महकूम क़ौमुनि खे बि क़ौमी हाकमियत साहिल वसाइल जी इख़्तियारात जे लाइ पंहिंजे सावरन धरती जे लाइ असांखे बि हिकिड़ो इतिहाद जी ज़रूरत आहे। मुंहिंजी नज़र में मां इन मेल में रखंदुसि जीअं अॼु असां बलोच सिंधी पख्तून सिराती कोन्हनि जे नाले सां हिकिड़ो इतिहाद क़ाइमु कई हुयोसीं। हाणे नालो कोन्हे पियोसीं, कोई बि नालो हुजे, कोन्हो वारो नालो हुजे, ॿियो नालो हुजे, मगर असांखे हिन इतिहाद जी इन वक़्त जेको आहे शिदत सां ज़रूरत आहे। छो जो असां जेको पीडीएम जो प्रोग्राम आहे हुन में आका ग़ुलामी खे ख़तमु करण जो निज़ाम प्रोग्राम न आहे। हाकिम महकूम जी जेको निज़ाम आहे उन खे ख़तमु गॾु सिंध जी सावरन धरती जो वक़ार बहाल करण बि असांजो कमु आहे। बलात्कार धरती जो बि असांजो कमु आहे।